ओम शांति। हाणे खुद की आत्मा समझी बाबा के याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा आहिनि, ॾिसो अॼुकल्ह माण्हू हर हिकु चाहे थो असां पंहिंजो जीवन पंहिंजे हिसाब सां जियूं, न नंढे खां वॾो। अॼु बुढ़ापे में माण्हू चाहींदो मां पंहिंजे हिसाब सां जीवन जियां। कंहिंखे कंहिंजो बंधन वणे नथो। लेकिन असांखे इहो बि ध्यानु रखिणो खपे, जॾहिं मूंखे कंहिंजो बंधन, कंहिंजो ॻाल्हाइणु नथो वणे, त मूंखे ॿिए जे जीवन में बि विघ्न न विझणो खपे, है न। असांखे ॿिए खे बि चइण में कोई हक़ न लॻंदो आहे। अॼु ॾिसो, धीअ पंहिंजे ससुराल पंहिंजे हिसाब सां हलंदी, चईंदी मां पंहिंजे हिसाब सां हलां, त हुनजे अगरि पीअर घर में हुनजी भाभी बि पंहिंजे हिसाब सां हलंदी, पोइ हुनजी माउ परेशान थिए थी त उहो पंहिंजी भाभी जे लाइ उल्टो सुल्टो छो थी चए। उहो हुनखे ईअं छो थी चए कि तूं मुंहिंजी माउ जे हिसाब सां हल, मुंहिंजी माउ जे चए ते हल, घर में सुठी रीति हल। हुनजो कोई चइण जो कोई अधिकार ई न आहे हिन दुनिया में, कि माण्हू ख़ुदि त पंहिंजे हिसाब सां हलण थो चाहे ऐं ॿिए खे सम्झे थो हीअ त अञा नंढी आहे, हिनखे छा अकुल, है न। ॿिए खे चए थो हिनखे छा अकुल। अॼुकल्ह ॾिसो, माण्हू छोरियुनि खे अॻियां वधाए बि थो। अॼु केॾा केस था थियनि, अगरि शादी खां पोइ कंहिं छोरी खे अॻियां वधाइनि बि था अगरि पति, त थोरो अॻियां वधी पोइ पति खे ई उल्टो सुल्टो चइण थी लॻी वञे, न। अॼु माण्हू थोरो बि कमु करे थो त ॾाढो ख़ुदि खे होशियारु थो सम्झे, चाहे घर चाहे ॿाहिरि। चाहे पति बि थोरो ई कमाईंदो त ख़ुदि खे ॾाढो वॾो सम्झंदो, हा भई मां ॾाढो कुझु करे आयो आहियां। त हिकु जी ॻाल्हि न आहे, हर हिकु माण्हू चाहे थो, परंतु पोइ असांखे कंहिंजे जीवन में विघ्न विझण जी दरकार न आहे। अॼु ॾिसो, दुनिया में केॾा माण्हू पति पत्नी चवनि था असां पंहिंजे हिसाब सां हलूं, पोइ कुझु थी थो वञे त माण्हू चए थो असां कंहिंखे चऊं। हाणे पहिरियों माउ पीउ संबंधी हुनखे सम्झाइण लाइ, हुनखे सिखाइण लाइ अचनि पिया, त माउ पीउ खे चई था ॾियनि असां पंहिंजे हिसाब सां हलूं था, न तव्हांजो छा मतिलबु। पोइ जीवन में परेशानी अचे थी, विघ्न अचनि था, पोइ सोचनि था हाणे असां कंहिंखे चईंदासीं त चईंदा ॾिस वरी अची विया, त परिणाम छा थो थिए, या त सुसाइड था करे छॾनि या घाटे में पइजी था वञनि, पोइ था ॿुधाइनि। त ॿुधायो छा करे दुनिया में माण्हू। पर हिकु जी ॻाल्हि न, अॼुकल्ह हर हिकु ई आहे, चाहे नंढे ॿार बि आहे, उहो बि चईंदो मां पंहिंजे पाण ई हलां, पंहिंजे हिसाब सां हलां। पोइ कंहिं ग़लति संगत में पइजी वियो त पोइ माउ पीउ सां बि उनखे ॿुधाइण में उनजी हिम्मत न थींदी, वरी मम्मी मूंखे ईअं न चए। अॼु छोरी ॿाहिरि वञे थी जॉब करणु, हुते उनखे माण्हू ग़लति निगाह सां ग़लति कमु करण लाइ चवनि था, त उहो माउ पीउ खे नथी ॿुधाए किथे मुंहिंजो ॿाहिरि वञण ई बंदि न थी वञे। त ग़लती त इंसान जी आहे न।
अॼु ग़लती हर हिक जी आहे, लेकिन असांखे अहिड़ी दुनिया में कीअं हलणो आहे न। अॼु अगरि पुटु चए माउ पीउ खे तुंहिंजो छा मतिलबु, असां पंहिंजे हिसाब सां हलूं था, त मां छा करे हुनजी हाणे हुन सां ॻाल्हाइण बंदि करे छॾे न। अॼुकल्ह असांखे फ्रेंडली नेचर अपनाइणो आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे फ्रेंडशिप सुठी थी लॻे। व्हाट्सअप इहे जेका मोबाइल में चीजूं इहे ॾिसणु सुठा था लॻनि। फ्रेंडली थी तव्हां कंहिंसां हलो त ठीकु आहे, अनजान व्यक्ति थी करे घर में हलो जीअं असांजो हुन सां मतिलबु ई न आहे, लेकिन पूरी ख़बरदारी बि रखणी आहे इहे छा छा था करनि न। त बाबा असांखे चवनि था, ॾिसो इन रीति हलंदव त ई तव्हां माण्हुनि जी ख़बर रखी सघंदव। अॼु तव्हां माउ ठही करे पीउ पंहिंजे ॿारनि खां कुझु पुछंदव न, भई छा थो करे कीअं, त हुनखे चिड़ मचंदी आहे, हुनखे सुठो न लॻंदो आहे। हुनखे लॻंदो आहे मां नंढो थोरी आहियां जो मुंहिंजी माउ ईअं थी पुछे मूंखां। अॼु ससु ठही करे नुंहं सां ॻाल्हाईंदा त हुनखे सुठो न लॻंदो। हिकु फ्रेंडली नेचर फ्रेंड ठही करे ॻाल्हायो। भई पंहिंजी नुंहं खे बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधाए, ॾिस ईअं थियो पोइ मां ईअं कयो, त उहो बि पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधाईंदव तव्हांखे। अॼु पुट खां बि तव्हां फ्रेंड थी करे रहो त उहो बि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदव। अगरि माउ थी करे रहंदव न त चिक चिक कंदा। माउ थी करे कंहिंखे सम्झाईंदव न त सभिनि खे लॻे थो असां वॾा आहियूं। अञा जीअण जो अकुल सिखिया न आहिनि, चवनि था असां वॾा आहियूं। ख़ुदि ठोकर खाई करे ॿाहिरि निकिता आहिनि, पोइ हाणे चवनि था असां वॾा आहियूं। परिणाम दुनिया में अॼुकल्ह माण्हू थिए थो न। ॾिसो दुनिया में छो थो थिए, छो जी उहो हर हिकु पंहिंजे अहंकार में आहे, चाहे नंढो चाहे वॾो। लेकिन असांखे छा करिणो आहे, हाणे नंढो थी करे हलणो आहे। अगरि तव्हांखे बचाए करे हलणो आहे त हीअं न, अगरि नुंहं नथी ॿुधे, ससु ॿारु नथो ॿुधे त ससु हुन सां ॻाल्हाइण ई बंदि करे वठे। मरनि वञी जो करनि पंहिंजे हिसाब सां, मुंहिंजो छा मतिलबु। मरनि वञी त पोइ परिणाम बि ईअं ई थो थी वञे। लेकिन असांखे हिकु तॾहिं त परमात्मा असांखे सेखारींदो आहे कि हर हिक खे आत्मा सम्झो। अॼुकल्ह संबंध कंहिंखे सुठा नथा लॻनि। अगरि पति ठही पत्नी जे, अगरि पति कुझु रोक टोक कंदो या ईअं कंदो त हुनखे वणंदो ई न, चईंदो मां ईअं न रही सघंदी आहियां। अॼु माउ ठही तव्हां ॿार खे चओ, मञंदो ई न। त हुन सां उनजे अॻियां नंढो थी करे हलणो ई आहे। अॼु ॿार खे तव्हांखे रोटी खाराइणी आहे न, त हुनजे अॻियां तव्हां हीअं न हुनखे खाराए सघंदो आहे, ॾिसो मां थी ॾिसां कीअं नथो खाए। हुनखे बुख लॻंदी आहे ॿार खे, पर उहो ॿारु खाईंदो ई न आहे। छो जी अहिड़ा ज़िदी सुभाउ संस्कार वारा माण्हू, जॾहिं वॾा ई अहिड़ा आहिनि त ॿार, मतिलबु कि हिते आत्माउनि जो नेचर ई इहो थी वियो आहे। आत्माउनि जो सुभाउ संस्कार अहिड़ो थी वियो आहे त हिन में कंहिंजी ग़लती न आहे। हिन में सभिनि खां सहज उपाय आहे परमात्मा खे यादि करे हुननि आत्माउनि खे सकाश ॾियो, लाइट माइट ॾियो, हुननि जी मदद करो ताकि उहो बि पंहिंजे बुरे सुभाउ संस्कारनि खां मुक्त थी वञे। हर माण्हू अॼु जीवन में परेशान लॻो पियो आहे, पंहिंजी ज़िद सां परेशान, अहंकार सां परेशान। ऐं जीवन में अॼुकल्ह एॾी चीज़ूं थी हलनि कि माण्हू झटि हिक ॿिए जे प्रभाव में थो अची वञे, है न। अॼु टीवी में ॾिसंदा, मोबाइल में ॾिसंदा, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। ऐं दुनिया में वैराइटी ॾाढी थी वई आहे। चाहे तव्हां ख़रीदारी करणु वञो बि त बि हिकु चीज़ सेम हिकु चीज़, कोई बि फ़र्क़ु न। असली ऐं नकली में तव्हांखे सम्झ में ई न ईंदो। पर उहा ई चीज़ हिकु जॻह एॾी सस्ती थी मिले, उहा ई ॾाढी महांगी थी मिले। पोइ कीअं पहचाने माण्हू कि असली आहे या नकली आहे। कई बार सस्ती चीज़ बि माण्हू महांगे में असांखे लॻे भई महांगी आहे, इन करे सुठी क्वालिटी जी हूंदी, वठी जाऊं, उहा ई लो क्वालिटी वारी निकिरे था। त
त हिन दुनिया में ॾाढो सावधानी सां थी करे रहणो आहे, सदा परमात्मा खे यादि करे हलणो आहे। कई बार छा थींदो आहे कि माण्हू खे किथां बि प्यार न मिलंदो आहे, सहारो न मिलंदो आहे, सुठा बोल न मिलंदा आहिनि, त उहा कंहिं ग़लति संगत में बि फसी वेंदो जिते हुनखे कूड़ो प्यार माण्हू ॾींदा। कई माण्हू प्यार जा बुखा हूंदा आहिनि, इज़त जा बुखा हूंदा आहिनि, नाम मान शान जा बुखा हूंदा आहिनि। हिन समय माण्हुनि खे इहे त बुख आहे छो जो हुननि जी आत्मा में इहे न आहे न। ऐं माण्हू सिर्फ़ु शरीर जे लाइ थो करे अॼुकल्ह, पढ़ाई लिखाई धंधो रोटी पैसो आदि त शरीर खे ई था खाराइनि, लेकिन असांजी आत्मा थोरी थी तृप्त थिए। अॼु माण्हू करोड़ बि कमाए त बि हुनजी आत्मा तृप्त नथी थिए, त बि हुनजी आत्मा खे सुख नथो मिले, त बि हुनखे चाहिए त बि हुनखे ॿियो जो जीवन सुठो लॻंदो। अॼु करोड़पति थी वेंदो त बि हुनखे न झोपड़पट्टी वारे जो जीवन सुठो लॻंदो कि केॾो शांती सां रहंदा आहिनि, मूं वटि त केॾो बोझ आहे, है न। अॼु जेका माण्हू कमाए सॼो ॾींहुं बिज़ी नाम मान शान में वॾी माण्हू पहुची बि वेंदो आहे। माण्हू कुझु जेका नंढे घर में रहंदा आहिनि न, उहे वॾनि खे ॾिसी चवंदा आहिनि असां बि हीअं करूं। और जेका वॾा माण्हू आहिनि वॾी पोस्ट ते वॾा कम करण वारा, उहे चवंदा हिननि जो जीवन केॾो सुठो आहे, केॾो आराम सां रहनि था, बसि खाओ पीओ मौज करो। जीवन छा इहो ई त आहे। ये त माण्हू जीवन खे मुश्किल ठाहे छॾियो। असां मथां खां हेठि छो आया आहियूं हिते? खेल खेॾण, असांखे कर्मेंद्र छो मिलियूं आहिनि? कर्म करण लाइ। त तव्हां कर्म करो। अॼु माण्हू कर्म करे कुझु बि, अॼु लेडी पंहिंजी ड्यूटी सम्झे, पंहिंजो कर्म सम्झे त हुनजो घर स्वर्ग थी वेंदो। अॼुकल्ह जी जेकी छोरियूं आहिनि न, उहा अगरि पंहिंजो रियल ड्यूटी जो उन्हनि खे परमात्मा ॾिनी हुई, उहा अगरि सम्झनि त ये दुनिया स्वर्ग थी वञे, है न। अॼु छोरे खे त माण्हू चईंदा चल तूं धंधो कर पैसो कमाए, पर अॼुकल्ह जी छोरियुनि खे चई सघंदा, तव्हां पंहिंजे नुंहरनि खे चई सघंदो तुंहिंजो कमु थी रोटी पचाइण, घर जी साफ़ सफ़ाई करण, बसि इन जे अलावा ॿियो कुझु बि न चई सघंदा। मां ससु खे कढी ॾे, चईंदी मां झाड़ू पोछो करां, मां रोटी पचायां, बसि। त जेकी ड्यूटी आहे तव्हांजी, तव्हां उहा सुठी रीति न निभाईंदव त घर में कलेश थींदो ई सही। जेकी हर हिकु अॼु छोरे खे तव्हां फटाफट था चओ तुंहिंजो कमु थी कमाइण, वञ तो दुकान ते, त छोरी खे छो था चओ तुंहिंजो कमु थी रोटी ठाहिण, सुठी रीति दिलि सां रोटी ठाहे, प्यार सां रोटी ठाहे, चिक न कर हिते। ऐं सॼो कमु घर जो ख़ुदि ई करिणो आहे, सभु मैनेज ख़ुदि ई करिणो आहे, है न। ये माण्हुनि त बिगाड़ियो न हिक ॿिए खे। पहिरियों केॾो कंट्रोल में रहंदो हुयो, अॼु धीरे कंट्रोल न। छोरियूं बि पढ़नि, पढ़ाई ठीकु आहे, छो जी अॼुकल्ह कॾहिं पति शरीर छॾे वञे या कॾहिं पति वटि एॾी इनकम न हूंदी आहे त उहो कमाए, चलो कमाई जा साधन बि ॾाढा आहिनि। अॼुकल्ह अगरि छोरी सोचती कि मां हेॾे वॾे हिननि में ईअं कमायां ईअं करां, त शादी खां पहिरियों हुनखे पहिरियों ई पंहिंजे पति खे सभु ॿुधाए रखिणो, भई मां बि हीअं कमाईंदमि, मां बि हीअं कंदमि, त ॿार बि उन रीति पैदा करो। पोइ घर गृहस्थी में उन रीति हलो न। अगरि तव्हांखे ॿाहिरि धंधो जॉब करणी आहे छोरियुनि खे, त पंहिंजी ससु सां ठही रीति हलो, ताकी घर हिकदमि बिखरी त न वञे न। ससु सां बि लड़ाई, घर में बि सभिनि सां लड़ाई, पोइ ॿाहिरि नौकरी कंदा, पोइ घर में रोटी केरु ठाहींदो, घर केरु संभाले, ॿार केरु संभाले। त इहा थोरो बि अगरि लेडीज़ खे अॼु छूट ॾियूं था न, त उहा पूरी ॻाल्हि खे त सम्झी नथा सघनि न, छो जी देखा देखी आहे। जीअं त हुननि खे लॉटरी मिली वई आहे, जीअं त कोई न ॾिसंदे हुए कंहिंखे कुझु मिलंदो आहे न, ईअं हालत थी वई आहे अॼुकल्ह लेडीज़ जी। पोइ उन्हनि सां कुझु ग़लति थिए थो न, जाते उहो कमु कंदियूं आहिनि या जाते कुझु सिखणु वेंदियूं आहिनि,
उहो बि न ॿुधाईंदियूं आहिनि काथे मूंखे घर खां ॿाहिरि वञणु बंदि न थी वञे। पोइ हिकु बार ॿ बार पोइ उन्हनि जी ग़लति चीजूं आदत पइजी वेंदियूं आहिनि। त ग़लती कंहिंजी न। अॼु लेडीज़ सां गॾु एॾो बुरो थिए थो छो जो हुन पंहिंजी ड्यूटी खे सुठी रीति पहचानियो कोन अथई। न माण्हू चए त थो नारी शक्ति आहे, नारी देवी आहे, त देवी हीअं कंदी, देवी अहिड़ा कपिड़ा पाईंदी, देवी हीअं हलंदी जीअं अॼुकल्ह जी लेडीज़ हले थी। त हिन करे बाबा चवनि था असां कंहिंखे बि न चई सघंदा आहियूं इहो ग़लति आहे, इहो ई ग़लति आहे। न, काथे काथे ॿिन्हिनि जी सभिनि जी काथे न काथे इक्वल ग़लती हूंदी आहे, जो कई बार असां माण्हू ढके छॾंदा आहियूं। हा, काथे काथे लेडीज़ खे माण्हू दबाए करे हलंदा आहिनि, उहो बि ठीकु न आहे। जेकर पुरुष बि कमाए करे अचे थो त हुनखे ईअं न सोचणो आहे की मां कमाए करे अचां थो, तव्हां त सिर्फ़ु घर में ई वेठा आहियो, घर जो बि कमु आहे, ॿाहिरि जो कमु बि कमु आहे, कमु त कमु ई आहे। असां हिन कर्म क्षेत्र ते आहियूं कर्म करणु, न कर्म करण ई आहियूं न। हिक खे भॻवान ड्यूटी ॾिनई भई तूं कमाए, हिक खे ड्यूटी ॾिनई भई तूं घर संभाल, न त ॿार केरु संभालंदो। अगरि ॿिन्हिनि खे पंहिंजी ड्यूटी न निभाइणी आहे त शादी ई न करो। छो जी शादी कंदव पोइ पंहिंजी ड्यूटी सुठी रीति न निभाईंदव त केॾा माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह हर हिक जो मथां पाप जो बोझ छो थो चढ़ंदो वञे, छो जी माण्हू पंहिंजी ड्यूटी सुठी रीति नथो निभाए, है न। पंहिंजी ड्यूटी सुठी रीति नथो निभाए त हुनजे कारण हुनजे मथां पापनि जो बोझ चढ़ंदो ई थो वञे। पोइ माण्हू चए थो असां छा करूं, असां त कुझु कयो ई न। पोइ चईंदा आहिनि असां त कुझु कयो ई न, त भॻवान थो करे। भॻवान त तव्हांखे शिक्षा ॾे थो, इहे कर्म क्षेत्र आहे, तव्हांखे कर्म करणो ई आहे। तव्हांखे एक्स्ट्रा कर्म करणो आहे त जो तव्हांजी ड्यूटी आहे उहो करो, है न। जो तव्हांजी ड्यूटी आहे तव्हां करो। अगरि तव्हांखे एक्स्ट्रा कमु तव्हांखे काॾे घर खां ॿाहिरि वञिणो थो पए, ईअं थो करणो थो पए, त घर सां सभिनि सां ठही रीति हलो, है न। ऐं कॾहिं ज़रूरत पए त हुननि जी बि मदद करो। त ॾिसो, माण्हुनि जी सोच असांखे परमात्मा जी शक्ति सां ई परिवर्तन थींदी। अॼु माण्हू अगरि पंहिंजी हठ ते हले कि न मां ॿाहिरि बि वञा, मां ॿाहिरि वञा त मुंहिंजा ॿार मुंहिंजा घर इहे संभालनि, अच्छा जॾहिं उहो वञनि त तव्हां बि संभालो, पोइ छो चिक चिक था करो, पोइ छो मुंहुं था सुझायो, पोइ ॿुधायो बोझ पए चई चढ़ंदो न चढ़ंदो। अॼु तव्हांखे कोई रोटी ठाहे ॾे थो, अचानक कुझु थी थो वञे त तव्हांजो बि फर्ज़ु आहे कि अचानक कुझु थी थो वञे त तव्हां बि उन्हनि खे रोटी ठाहे ॾियो। अगरि तव्हां नथा करे सघो त ॿियनि खां हेल्प वठो बि न। त इन करे न, इन कारण ई बोझ चढ़ंदो रहंदो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे जीवन में पंहिंजे हिसाब सां रहणु चाहींदा आहियो त तव्हांखे बि कोई हक़ न आहे, चाहे तव्हां घर जा वॾा ई छो न हुजे। अॼु ससु चए मां पंहिंजे हिसाब सां हलंदमि त ससु जी कोई उनजी कोई उनखे अधिकार न आहे कि उहो नुंहं खे चए तूं मुंहिंजे हिसाब सां हल, तॾहिं त घर ठाहींदो न। अॼु अगरि ससु पंहिंजे घर में सभिनि जे हिसाब सां, सभु हिक ॿिए जे हिसाब सां हलंदा त चलो हिक ॿिए खे चवनि त ठीकु आहे। लेकिन अॼु घर जो मेंबर चए न मां पंहिंजे हिसाब सां हलंदमि, ॿियो चए मां पंहिंजे हिसाब सां हलंदमि, अगरि उहो पंहिंजे हिसाब सां हले थो त तव्हांखे हुनजी लाइफ में इएं न चइणो आहे कि तोखे ईअं ई करिणो थी। तव्हांखे फ्रेंडली रीति तव्हां भले ई चओ कि ॾिस तूं ईअं तूं करे न त हिन सां ईअं थींदो थी। बाक़ी मां ठही करे, ससु ठही करे न चओ अगरि तव्हां पंहिंजो ख़ुदि जो जीवन ख़ुदि जीअणु चाहींदा आहियो। अॼु अगरि नुंहुं चाहे थी कि मां पंहिंजे हिसाब सां हलां त हुनजो कोई हक़ नथो ॾे कि उहो पति खे चए तूं ईअं कर, न तूं पंहिंजे हिसाब सां हल, मां पंहिंजे हिसाब सां हलां थो। पोइ शादियूं छो था करो, न तंहिंखां सुठो त अलॻि अलॻि ई रहो। माण्हू फालतू में अॼुकल्ह शादी बर्बादी आहे। ये ॻाल्हि त परमात्मा कॾहिं खां थो चए, 1936 में भगवान हिन सृष्टि ते आयो हुयो
तॾहिं खां ई भॻवान चए थो हिन कलयुगी दुनिया में शादी बर्बादी आहे। शादी करण मतिलबु टेंशन। भॻवान त विकास जे कारण चई, पर अॼु घर घर में माण्हू इहे ई थो थिए न। छो जे इन समय दुनिया में न कंहिंजो बि स्वभाव संस्कार मैच नथो थिए ऐं माण्हू करण बि नथो चाहे ऐं कुझु सहन बि नथो करे सघे, है न। कुझु सहन बि नथो करे सघे। भई माण्हुनि में सहन शक्ति हूंदी आहे, थोरो सम्झी करे हले, थोरो समाए करे हले, थोरो झुकी करे हले। चलो हिकु चई चलो ठीकु आहे। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि में ॾिसो था उन्हनि में इहे विशेषता गुण न आहिनि त शादी न ई करायो त सुठो आहे। कल्ह जो शादी करनि ॿ परिवार परेशान थी वेंदा न, ॿ परिवार परेशान थींदा न। अगरि तव्हांजे ॿारनि में उहा विशेषता न आहे, झुकनि नथा, पंहिंजे हिसाब सां था हलनि, त उन्हनि जे व्यवहार सां असां हाणे ई सम्झी सघंदा आहियूं। छो जी तव्हां बचपन खां त ॿारनि खे किताबुनि में ई विधो आहे, है न। हिक ॿिए सां कीअं घर में रहिबो उहो त माण्हू अॼु सिखाए नथो। हिक ॿिए सां कीअं ठही ॾिठी हलबो आहे, हिकु चई हीअ चई। ऐं ज़रूरी न आहे छोरा ई वॾा थी करे हलनि। छोरनि खे बि छोरनि खे कीअं रिगार्ड ॾियणो खपे, ये घर में बचपन खां ई असांखे ॿारनि चाहे छोरो आहे चाहे छोरी आहे पंहिंजो कमु सिखाइण। जॾहिं उहो पंहिंजो कमु करणु सिखी वेंदा आहिनि न, उहो ॿारु ॾिसो अॻियां हली ॾाढो ई सुठे संस्कार वारो थी वेंदो। जीअं ई वॾो थिए पंहिंजी प्लेट ख़ुदि खणे, छोरो आहे त छा थियो जी, पंहिंजी प्लेट ख़ुदि खणे। हफ़्ते में जॾहिं छुट्टी टाइम मिले उन्हनि सां उन्हनि खे घर जो कमु कराइण जो बि महत्व सेखारिणो खपे। हीअं न भई घर जो कमु मायूं ई कंदियूं आहिनि, पोइ ॿारनि जे मन में वेही रहंदो आहे इहे नौकराणियुनि जो कमु आहे, इहो मुंहिंजो कमु थोरी आहे। अॼु धीअ खे माण्हू कराईंदा, लेकिन पुट ऐं नुंहं खे कराइणु मुश्किल थी वियो आहे अॼु माण्हुनि जो। अॼुकल्ह जी नुंहंरी त सोचनि त असांखां वॾो कोई आहे ई न, असां छो पोचो खणूं, असां छो झाड़ू खणूं। जॾहिं पंहिंजो पंहिंजो घर करे वेठा आहियो त साफ़ सफ़ाई बि तव्हांजी ज़िम्मेवारी आहे या हुनजे लाइ माई खणी वठी अचूं। ऐं काथे काथे त पति बि चईंदो मुंहिंजी ज़ाल छो करे। त हिते हर हिक जी कुझु न कुझु पंहिंजी जोड़ आहे ई सही हिक ॿिए खे बिगाड़ण जो। छो जी वॾा चवनि त पति चईंदो मुंहिंजी नुंहं खे मुंहिंजी पत्नी खे छो थी चए, उनखे चए। भई एतिरी सम्झ जेसिताईं अचे कि माण्हू ईअं छो थो चए न। त बाबा चए थो ॾिसो जीवन में असांखे इन सृष्टि ते असां कर्म करण ई आया आहियूं, खेल खेॾण ई आया आहियूं, मिली जुली करे खेल खेॾण आया आहियूं, मिली जुली करे कर्म करण आया आहियूं, ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां खेॾण आया आहियूं। कंहिंजे बि जीवन में असांखे इंटरफेयर न करिणो आहे। कंहिंजे बि जीवन में असांखे अगरि इंटरफेरेंस करिणो आहे, अगरि असांखे कंहिंखे चइणो आहे न तूं हीअं न हीअं कर, त हुनजो बि चयो वञिणो पवंदो तव्हांखे, है न। त हुनजे बि हिसाब सां तॾहिं त घर गृहस्थी ठहींदी आहे न। अॼु संगठन कीअं ठहींदो। हा, पर कई बार माण्हू ईअं न की असांखे चवनि ग़लति कमु कर त असां करूं की न संगठन ठाहिणो आहे, हुनमें असांखे सावधान थी करे रहणो आहे। ऐं अॼुकल्ह जी दुनिया में ये बि सावधानी करो कि असांखे कंहिंजे प्रभाव में न अचिणो, हिक जे प्रभाव में रहो, परमात्मा जे प्रभाव में। कोई बि ॻाल्हि आहे, कहिड़ो बि माण्हू आहे, तव्हां सां केतिरो बि मिठी रीति हले न। कई जॾहिं माण्हू ॾाढा दुखी हूंदा आहिनि न, माण्हू ॾाढा दुखी हूंदा आहिनि, उन्हनि खे थोरो बि माण्हू कुझु चईंदो आहे त उहो हुनजे वश थी वेंदा आहिनि कि हा उन्हनि खे त प्यारु खपे, उन्हनि खे त इज़त खपे, उन्हनि खे त मिठो ॻाल्हाइण वारो खपे। अॼु अगरि तव्हां पंहिंजी नुंहं खे सॼो ॾींहुं डांटदा ई रहंदा, हुनजो पति बि हुनखे गारियूं ई ॾींदो रहंदो, उल्टो सुल्टो चईंदो रहंदो, त थोरो बि ॿाहिरि वेंदी, कंहिंसां मिलंदी कंदी, फ़ोननि ते त रहंदा ई आहिनि, सम्झो तव्हां फ़ोन ते बि न ॻाल्हाइण ॾियो, थोरो बि हुनखे ॿाहिरां जो चस्को लॻी वियो त विया। पोइ माण्हुनि सां हा भई हिते सुठो थो लॻे, इहे था करनि, ॾिसो इज़त त मिले थी कम से कम। पोइ कॾहिं कॾहिं माण्हू ग़लति
संग में बि पइजी वेंदो आहे, पोइ कीअं करो न। पहिरियों त छोरियुनि जो हुयो, अॼुकल्ह त नुंहरियूं बि ॿाहिरि वञनि थियूं। केसि ताईं माण्हुनि जे पुठियां पुठियां पओ। त तंहिंखां सुठो घर में अहिड़ो माहौल रखो, घर में उन्हनि खे इज़त मान ॾियो, प्यार सां ॻाल्हायो, सुठी रीति ॻाल्हायो, त उहो ॿाहिरि कंहिंजे प्रभाव में ईंदियूं ई न। ईंदियूं बि त वापसि जल्दी अची वेंदियूं, तंहिंखां पोइ इहो सुठो आहे। इहे त ॾाढा उहा आहे दुनिया। स्पेशली जो छोरियूं आहिनि न, उन्हनि खे ॿाहिरि न निकिरण खां पोइ निकिरंदियूं आहिनि न, त उन्हनि खे लॻंदो आहे जीअं असांखे लॉटरी मिली वई आहे। ये जॉब शब्द, नौकरी शब्द, ये लॻंदो आहे हा भई अॼुकल्ह जी छोरी जॉब थी करे त ॾाढो वॾी आहे, ऐं घर अची कमु करण वारी नौकराणी आहे। त इहे जेकी ग़लति मेंटालिटी छोरियुनि विधी आहे पंहिंजे जीवन में, हुन तॾहिं त हेॾे दुनिया में अहिड़ो बुरो थिए थो न। छोजी हर हिकु सोचंदो आहे हा हीअ घर खां ईअं भॼी आई आहे, जीअं त इहे त घर में हिनखे ॾाढो माण्हू परेशान कंदा आहिनि, हिन करे जॉब करणु आई आहे। कई माण्हू पैसे लाइ बि कंदा आहिनि, लेकिन अॼुकल्ह ॾिसो घर वेठे बि पैसो कमाइण जो ॾाढो तरीक़ो आहे। छोकी ॿाहिरि जी गंदगी खां त घर वेठे तव्हां ॾाढो कुझु सिखी बि सघंदा आहियो, करे बि सघंदा आहियो। त पंहिंजी सुरक्षा ख़ुदि करो, त तव्हांखे ॿिया माण्हू छो चवनि, है न। पोइ कुझु ग़लति थो थी वञे, पोइ त संबंधी परेशान था थी वञनि न। अॼु पति पत्नी त चए थो असां पंहिंजे हिसाब सां हलूं, असां कंहिंखे बि न ॿुधायूं, लेकिन मेंटल प्रेशर केॾो हूंदो आहे, केॾी टेंशन थी वेंदी आहे। त उहो ॿार खे बि संभालनि, घर जो बि संभालनि, ऐं एॾी मेंटल प्रेशर बि माण्हू ख़ुदि ई लोड वठे त केसि ताईं संभालंदो। ठीकु आहे, त पंहिंजे संबंधनि सां, न त भॻवान सां त कम से कम जुड़ा रहो। भले दैहिक संबंधनि सां तव्हांखे माउ पीउ भाउ भेण नथो वणे, कम से कम भॻवान खे त सभु कुझु ॿुधाए करे हुनजे सहारे त हलो, त बि तव्हां ज़्यादा सुरक्षित आहियो। देहदारियुनि खां त भॻवान ते विश्वास रखी हुनखे सभु कुझु ॿुधाए करे हलो। ऐं जहिड़ो जीवन आहे न, साधारण त हुन रीति हलो त सुठो आहे। ज़्यादा अगरि असां पैसो नथो कमाए सघूं, न आहे त फालतू में माण्हू लोन थो वठे, कर्ज़ो थो वठे, ईअं करे ॾिसां ठीकु आहे, लेकिन हिकु ऑप्शन रखिणो खपे कि भई कुझु घाटो बि पइजी वियो त हा भई इहा आहे, मुंहिंजे मथां कर्ज़ न चढ़ंदो, त बि माण्हू सुरक्षित थी वेंदो आहे। पर छा थींदो आहे, अगरि असां हिक ॿिए खां राय वठी कमु कंदा आहियूं न, त असांखे अगरि असां भॻवान सां नथा जुड़ी सघूं, असांखे एतिरी सम्झ न आहे, शादी करण खां पोइ माण्हू छा वॾो थी वेंदो आहे, है न, वॾो थी वेंदो आहे, सभु कुझु ख़ुदि सोचे सम्झी करे सघंदो आहे। त माण्हू हिक ॿिए जो अनुभव छो वठंदा आहिनि, जे पंहिंजो पूरो जीवन जियो आहे उन्हनि खे अनुभव हूंदो आहे न, हा भई अगरि कोई बिज़नेस में आहे त हिन ॻाल्हि में इहे थींदो आहे, त कोई माण्हू उन्हनि खे सिखाए बि सघंदो आहे। सुठा माण्हू बि हूंदा आहिनि दुनिया में, सभु ख़राब ई थोरी हूंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि इन रीति असांखे हमेशह पॉज़िटिव सोचे करे, न त भॻवान खे पंहिंजो साथी ठाहे करे हलो, ऐं जो आहे जेतिरो आहे उनमें ख़ुशि रहो, संतुष्ट रहो, तॾहिं जीवन जो मज़ो आहे, न त कोई फ़ाइदो ई न आहे। अच्छा, मीठे मीठे सिकलदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान योग बल द्वारा माया जी शक्ति ते जीत प्राप्त करण वारा सदा विजयी ठहो। हिकु थींदो आहे ज्ञान बल, ॿियो थींदो आहे योग बल। योग बल सभिनि खां श्रेष्ठ बल थींदो आहे। जीअं साइंस जो बल अंधकार ते विजय प्राप्त करे रोशनी ॾींदो आहे न, जीअं साइंस हाणे छा थी करे, साइंस केॾी
अंधियारे में पहिरियों राति जो लाइटियूं जल्दी हुयूं, माण्हू शाम ताईं कमु पूरो करे खाई पी सुम्ही पईंदा हुया। लेकिन हाणे साइंस जा साधन एॾा निकिता आहिनि कि माण्हू राति जो रोटी थो खाए, बेफ़िक्र थी विया, उथण वेहण सुम्हण जो टाइम ई बिगड़ी वियो आहे। न ॾिसो, साइंस सुख बि आहे त दुख बि आहे। छो जे असांजो सही टाइम रोटी खाइण जो, सुम्हण जो, जॾहिं असां माण्हू पहिरियों शाम जो ई रोटी खाई वेंदो हुयो, खाई छॾंदो हुयो, 8 सूर्य वञण खां पोइ लाइट त हूंदी न हुई त माण्हू जल्दी सुम्ही पवंदा हुया, पोइ सुबुह जल्दी उथी जल्दी कमु कंदा हुया। भई असांखे सुबुह जो उथी करे सभु कमु करिणो, त साइंस आई, चलो इहो सुख त आयो असांखे राति जो लाइट जले, लेकिन हुन सां शारीरिक बीमारियूं केॾी थी। इहे जो असां लाइट जलाईंदा आहियूं, हिन मां बि त कोई हार्मफुल रेज़ निकिरंदी आहे न, जंहिंसां गर्मी वधंदी आहे, है न। असां त एॾी सारी लाइटियूं घर में हलाए था रखूं न, इन सां हिन पृथ्वी जी गर्माहट वधंदी आहे। अॼु बारिश पाणी जो लेवल धीरे धीरे न दुनिया में वधे थो। छो जे जेतिरो माण्हू लाइटियूं हलाए थो, ओतिरो पूरी दुनिया में गर्माहट वधे थी, ओतिरो बर्फ़ पिघले थी, ओतिरो पाणी ज़्यादा थो थी वञे। त साइंस सां सुख त आहे, लेकिन दुख केॾो आहे। माण्हुनि जे शरीरनि जो बीमारी जो कारण ई इहो आहे। राति जो लेट खाइण, लेट सुम्हण, सुबुह जो लेट उथण, इहे अगरि चीजूं तव्हां पंहिंजे जीवन में ठीकु करे छॾियूं, राति जो टाइम सां रोटी खाओ, टाइम सां सुम्ही पओ, सुबुह सां टाइम सां उथी करे जो पंहिंजो कमु आहे उहो करो, त तव्हांजो अधु शरीर त ईअं ई ठीकु थी वेंदो। त बाबा चवनि था, ॾिसो साइंस असांखे ॾाढो कुझु ॾिनो अथसि, तंहिंसां राति जो बि रोशनी थी वेंदी आहे। ईअं ई परमात्मा शक्ति सां, परमात्मा जी शक्ति सां असां हिन विकार बुराइनि जी शक्ति खे ख़तमु करे सघंदा आहियूं। जेकी बुरी शक्ति हूंदी आहे न, कॾहिं कॾहिं चईंदा न त हिते बुरी शक्ति आहे, हिन जॻह ते बुरी शक्ति आहे, हीअं न करो, हिन दिशा में रखो, हीअं न करो, हीअं न करो, केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि। सिर्फ़ु कारण छा आहे कि माण्हू भॻवान खे यादि नथो करे न। अगरि असां किरी पऊं ऐं असां जे दिशा में किरी पिया आहियूं हुन में भॻवान जी मूर्ति न रखणी आहे, या हुते भॻवान खे यादि न करिणो आहे, छो जो हुते नेगेटिव एनर्जी ईंदी, त असां हुन समय छा करूं? किरण समय या कुझु बि करणु, कुझु बि अचानक असांखे भॻवान खे यादि करिणो थो पए। असां कंहिं दिशा में बि आहियूं, कुझु थी वियो, उते भॻवान खे यादि करिणो थो पए, त छा हुन दिशा में न आहियूं, हुन दिशा में वेही करे यादि करो। इहे सभु छो थियो आहे? छो जो असां भॻवान खे पहचानंदा ई न आहियूं। भई मां त आत्मा आहियां, भॻवान त मथे रहंदो आहे, मूंखे हिन सृष्टि ते भॻवान जी ज़रूरत आहे, शक्ति जी, त मां काथे बि आहियां त मूंखे त भॻवान खे मथे ई यादि करिणो आहे न। भॻवान जी शक्ति सां कंहिं दिशा में बि ग़लति शक्ति ईंदी, उहो भॼी वेंदी उतां। मां छो रिॼां न। असांखे जाते बि अगरि तव्हांखे भॻवान जी मूर्ति रखणी आहे त रखो, पर ओतिरो तव्हांखे भॻवान खे यादि बि करिणो आहे। त जीअं जीअं माण्हू भॻवान खे यथा, पहिरियों हिकु शिवलिंग खे ई पूजदा हुया, त तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदव न, त हर प्रकार जी नेगेटिव शक्ति सां तव्हां मुक्त थी वेंदव। हीअ दुनिया बि मुक्त थी वेंदी। सपने में बि असां कॾहिं बुरी शक्ति सां हार न खाई सघंदासीं। कॾहिं कॾहिं माण्हुनि खे डरावना सपना बि ईंदा आहिनि न, सपने में बि माण्हू हिकदमि रिॼी वेंदो आहे, अलाए छा थियो। कई बार असांजो सपने में बि हिसाब किताब चुकतो थींदो आहे कंहिंसां। लेकिन अगरि असां परमात्मा जी यादि, हिन करे त ॾिसो, रोटी खाइण खां पहिरियों, सुम्हण खां पहिरियों, उथंदे ई माण्हू पहिरियों भॻवान खे यादि कंदो हुयो। घर खां निकिरण खां पहिरियों भॻवान खे यादि करे निकिरंदो हुयो। अचण खां पहिरियों ईंदो हुयो त भॻवान खे हथ जोड़ंदो हुयो, शुक्रिया। अॼुकल्ह इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं आहिनि न, तॾहिं त दुनिया में एॾो दुख थी वियो आहे। त बाबा चवनि था, सदा मूंखे यादि करे हलो
त तव्हांखे कॾहिं सपने में भी कोई कमज़ोरी न अची सकती। स्लोगन आहे नंबर 1 अचणो आहे त व्यर्थ की समृद्ध में परिवर्तन करो। जो जीवन में जो व्यर्थ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, फालतू ॻाल्हियूं, हुननि खे असांखे ख़तम करे शक्तिशाली सोच रखणी आहे। ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, उहो ठीकु आहे, असांखे ईअं न सोचिणो आहे ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, लेकिन असांखे अलर्ट त रहणो ई आहे। हाणे असां गरम पाणी बॉइल करे रखूं था, बराबरि अगरि असां सही जॻह ते न रखंदासीं त कॾहिं हथु लॻी वेंदो, कॾहिं किरी पवंदो। हा, असांखे इहो सोचिणो आहे कि न न न लॻंदो, लेकिन सही जॻह ते त रखिणो पवंदो न, है न, सही रीति यूज़ त करिणो पवंदो न। त बाबा असांखे चवनि था कि अगरि तव्हांखे जीवन में नंबर 1 अचिणो आहे त व्यर्थ ॻाल्हियुनि खे समाप्त करे शक्तिशाली सोच रखो, अलर्ट भी रहो, पंहिंजो कम भी सुठी रीति करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।